एक बार हिकिड़े नगर में संतन जी टोली आई, सवे संत गॾु हुया ऐं भक्ति कीर्तन कंदे काॾे तीर्थन ते वञनि पिया। त हिकिड़े नगर में आया, संध्या जो समय, सोचियो भाई संध्या ने नगर में आराम था कयूं, पोइ यात्रा सुभाणे सुबुह जो अॻिते वधाईंदासीं। काथे रुकऊं? कंहिंखां पुछऊं कि भाई हिते कोई भक्त कोई वैष्णव रहंदो आहे, जा कोई सेठ वेठ वॾो रहंदो आहे जेको संतन जी भक्तन जी सेवा करे सघे, कंहिं वटि अहिड़ी व्यवस्था आहे? त जंहिंखां पुछऊं उहे नौजवान संतन जी मर्यादा न समझंदा हुया। त उन्हनि मां हिकिड़े मजाक में चयो, हा हा हिकिड़ी भक्ता अथव, हिकिड़ी माता हिकिड़ी भक्ता अथव जेकी ॾाढी सेवा कंदी आहे संतन भक्तन जी, तव्हां उन वटि वञो, उनजो घर बि ॾाढो वॾो अथव, बगीचो अथव, उते तव्हांखे रहण जी व्यवस्था बि ॾेई छॾींदव, तव्हांजो खूब सम्मान कंदव। जंहिंजो पतो ॿुधायूं न उहो उन नगर जी वेश्या हुई। चओ हरे राम। संत ॾाढो ख़ुशि थिया, चयो हलो भाई अॼु राति जी व्यवस्था थी वई, रहण जी रुकण जी खाइण पीअण जी भगवान जे भोग जी, ॾाढो सुठो। सभई संत वञी हुनजे बगीचे में वञी वेठा ऐं भगवान खे लड्डू गोपाल भगवान गॾु हुया, उन्हनि सां उन्हनि खे बि विराजमान कयो। चओ हरे राम। अचण जो भगवान कीअं रोकींदो? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। काथे पहुंची कथा यार? हाँ बगीचे में पहुंची? हाँ बढ़िया। सभई संत पहुंची विया, भगवान के भी विराजमान कयूं बगीचे में ऐं कीर्तन शुरू, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि। हाँ खूब कीर्तन शुरू थियो, आवाज वही वेश्या ते। उन बगीचे में निहारियो, अरे हिकु ॿ ॾह 15 न सभी संत भक्त वेठा आहिनि। अरे लगे तो वो वेश्या भी समझी वही, अरे लगे तो भगवान जी मूं ते विशेष कृपा थी आहे कि मुंहिंजे दर ते मुंहिंजे बगीचे ते संत महात्मा आया आहिनि, पर लगे तो इन्हनि खे मुंहिंजो परिचय न मिलियो हूंदो, हे अनजान आहिनि परिचय खां। पर पोइ बि हृदय में ॾाढी ख़ुशी हुई कि भगवान जा प्यारा भक्त संत अॼु मुंहिंजी चौखट ते आया आहिनि, मुंहिंजो घर पवित्र करण जे लाइ आया आहिनि। उन खूब थाल सजाया, मिठाइयूं घुरायूं ऐं हीरा मोती, खूब धनी हुई, सभु सजाए करे ऐं संतन जी सेवा में वञी हाजिर थी। सभिनी संतन खे पहिरियों प्रणाम कयो। प्रणाम करे वो बेटा जेॾीमहिल ॾियण लॻी त ओॾीमहिल उन चयो कि बाबा जी महात्मा जी तव्हां सभु संत भक्त था लॻो, भगवान जा कोई प्यारा था लॻो, हे सभु मां तव्हांजे लाइ सेवा लाइ खणी आई आहियां, पर हे स्वीकार कयो उन खां पहिरियों मां तव्हांखे पंहिंजो परिचय ॾियां। लॻी तो तव्हांखे मुंहिंजो परिचय न मिले, बगीचे में वेही कीर्तन था कयो। चओ हरे राम। हा पुट परिचय ॾे, परिचय ॾे। हिकिड़े संतन चयो, तॾहिं उन वेश्या चयो कि मां पंहिंजो शरीर जो व्यापार कंदी आहियां, मां पंहिंजे शरीर जो व्यापार कंदी आहियां, मां हिकिड़ी गणिका आहियां, वेश्या आहियां, तव्हां हुनजे दर ते वेठा आहियो। पर मुंहिंजो भाव आहे संतन में भक्तन में, तव्हां मुंहिंजी इहा सेवा स्वीकार कयो। जेॾीमहिल उन वेश्या पंहिंजो परिचय ॾिनो त काफ़ी जेके हुया उन्हनि में तर्क वितर्क करण वारा उहे त गुस्से में अची विया, हलो भाई तव्हां तुरंत हलो तुरंत हलो। पर उन्हनि में जेके मुख्य संत हुया भगवान जा प्यारा, जेके उन्हनि जा वॾा हुया, उहे साम्हूं आया, चयूं बीहो भाई शांत थियो, उनखे पूरी ॻाल्हि त चवण ॾियो, उनखे चवण त ॾियो न भाई, वेश्या आहे त छा थी वियो? हा पुट तूं चओ। जॾहिं संतन चयो पुट तो रोअण लगी, चवण लगी मां जीवन में कोई सुठो कम न कयो आहे, पर अॼु तव्हां मुंहिंजे दर ते आया आहियो त मूंखे हिकिड़ी कृपा महसूस थी आहे कि अॼु भगवान जी मूं ते विशेष दया थी आहे, मेहर थी आहे कि हिकु ॿ ॾह 15 न सवे संत मूंखे दर्शन था ॾियनि, मुंहिंजी चौखट ते वेठा आहिनि, मुंहिंजे बगीचे ते वेठा आहिनि। मां तव्हां खां हिकिड़ो सवाल थी पुछणु चाहियां। संतन चयो हा पुछ भाई। जीअं तव्हां भक्ति था कयो, तव्हां प्रभु जा प्यारा आहियो, जीअं तव्हां भगवान खे भोग लॻाईंदा आहियो, जीअं तव्हां भगवान जी सेवा कंदा आहियो, जीअं तव्हांखे भगवान स्वीकार कयो आहे त छा भगवान मूंखे स्वीकार कंदा? चओ हरे राम। वेश्या जॾहिं इहो सवाल पुछियो त कुझु माण्हुनि आपत्ति दिखारी, उन्हनि चयो अच्छा जीवन भर बुरा कम कया अथई, हाँ शरीर जो व्यापार कयो अथई, हिकिड़ो बि कोई सुठो कम कयो कोन अथई, हाणे चई थी भगवान जी भक्ति कयां, पूजा कयां, सेवा कयां, न न तोखे कीअं सेवा मिली वेंदी? पर उन्हनि संतन जवाब ॾिनो, चयो हा भाई छो न, भगवान तोखे छो न स्वीकार कंदा?
जरूर स्वीकार करना। हे जेकी तू सेवा असांजे लाइ खणी आई आ, असां तुंहिंजी ये सेवा नथा वठूं, हिकु कम कर। संतन चयो भगवान जे लाइ कोई सेवा कर। केड़ी सेवा कयां? भगवान जे लाइ हिकिड़ो मुकुट ठहराए ॾाढो सुंदर, जंहिंमें हीरा मोती लॻल हुजनि ऐं भगवान खे पाराए। भगवान पाईंदा, मुंहिंजी सेवा स्वीकार कंदा, जरूर कंदा। कुछ माण्हुनि चयो कि न साईं कीअं था कयो, वैश्या जे हथों भगवान खे तव्हां मुकुट पाराईंदो? के संत भक्त खां पारायो, वैष्णव खां पारायो, वैश्या खां? भगवान स्वीकार न कंदा। तॾहिं संतन पंहिंजे भाव में चयो अगर भगवान स्वीकार कंदा तो भगवान पंहिंजो सिर झुकाए करे भी स्वीकार कंदा, ऐं अगर भगवान खे आपत्ति हूंदी तो भगवान सिर न झुकाईंदा। ये संतन जा वचन निकता मुख मां। एड़ी कृपा थी जेडी मल वेश्या वो मुकुट तैयार करे खणी आई, भगवान जे सामू आई तो अखियुनि में आंसू भगवान के निहारे। जेडी मल उन रस्सी खोली मुकुट पाइण जे लाइ भगवान जे सामू वई तो भगवान जो विग्रह भी झुकी वियो। चओ हरे राम। भगवान जो विग्रह झुकी वियो। सबने ॾिठो, संतन भक्तन, और सब रोण लगा। चओ हरे राम। भगवान तो इंतजार था कन कि भाई बस तू विचार कर केवल भक्ति करण जो, तू केवल एक पेर वधाए भाई, बाकी सब कम मुंहिंजो आ, बाकी मां पाणी तो वटि पहुची वेंदुमि। चओ जय श्री कृष्ण। असां केवल प्रभु सां प्रेम कयूं। श्री कृष्ण